लाइंदो बना सिंध गवर्नमेंट जा अपील थी करे हिन गरीब जे लई यार मदद कजो वञे। लई ज़िले नौशहर अफरोज़ में माकड़ जूं मुकमल तबाहियूं हे तव्हां ॾिसो था। ग़रीब जेको सुबुह 8 बजे खां वठी माकड़ जे पुठियां लॻो पियो आहे। हिन ग़रीब जे फ़सुल खे बिल्कुलु माकड़ सफ़ा चट करे छॾियो आहे ऐं वस वारनि खे अपील थी कजे त हिन जी माली मदद बि कनि। हिन जो कुझु बि न रहियो आहे। हाणे हिन भाऊअ जो चवणु आहे, हिन जो नालो जहांगीर आहे, ही पाण पंवर आहे ज़ात जो। हिन जो चवणु आहे त मुंहिंजो मुकमल फ़सुलु तबाह करे छॾियो अथनि। एकड़ वोण बिल्कुलु हिन जो ख़तमु थी चुको आहे। हीअ वस वारनि खे अपील थो कजे त हिन जी हाणे गवर्नमेंट खे अपील आहे त हिन जी मदद कनि। जहांगीर पंवर, ही माकड़ तव्हां ॾिसो पिया।